मूं तोखे चयो न त मां तोखे पढ़ण लिखण सेखारे छॾींदुसि। हा चयो हो। ऐं हाणे तूं काफ़ी कुझु लिखी पढ़ी बि सघें थी। पर अञा तुंहिंजी शाइरी नथी पढ़ी सघां। कोशिशि जारी रख, हिकु न हिकु ॾींहुं उहो बि पढ़ी वेंदी। ॿी ॻाल्हि त सुभाणे पंहिंजी मंगणी जो मिठाण त विरहाइजे थो, पर पंहिंजी शादी अलाए कॾहिं थींदी। बसि साईं, इहो त मासी जानूल जो फ़ैसिलो आहे। अम्मा जो फ़ैसिलो कीअं? मासी चयो हो त पहिरियां मां भूरल खे पढ़ाईंदसि, पोइ पंहिंजी धीउ जी शादी कंदसि, साल खां पोइ। सॼे साल जी इंतज़ारी कीअं थो भाई सांवल? विछोड़ जो हिकु पल बि ॾुखियो आहे चरी। तूं त साल जी ॻाल्हि थी करी। हिन साल मन ककर करम करे वॾे फुड़े जी वसकार थिए, न त इहो साल अॻिते न छिकिजी वञे। रब करम कंदो सुखा। हिन साल सावण ज़रूरु साथ लहंदो। उभ ते कारा ककर उडरी ईंदा। हिन थर जी रेशमी वारीअ ते वॾो फुड़ो ज़रूरु वसंदो। ऐं पोइ हीउ सॼो थर भर साओ थी पवंदो। हा सुखा, हिननि भिटुनि भर ऐं गागियूं गम, गंढेर, लूलर लंब, मांधाणी ऐं मरीड़े जहिड़ा गाह उगी पवंदा। पोइ त हमरचे जी हुंगार, तड़ तड़ ते तवार, मौज ई मौज थी वेंदी। हा सुखा, हिकु न हिकु ॾींहुं ईअं ज़रूरु थींदो। पर हाणे त काफ़ी देरि थी चुकी आहे। अम्मा घर ओसीड़ो कंदी हूंदी। मतलब त रस्तो अलॻि? छा मतलब? हिन मतलब त तूं पंहिंजे रस्ते, मां पंहिंजे रस्ते। जे गॾु हलणु चाहीं त मां ॿधल आहियां। गॾु ज़रूरु घुमंदासीं, पर अञा हुन में कुझु देरि आहे। हल त हलो। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।